सहाय सपोदरनि जंगुअ करे पाण कई अॼु हिन महफ़िल जी सतारत नगर जो मुतबर शख्सियत सिंध जो अदीब ॾाढो समाजी वर्कर असांजो सोनो दोस्त डॉक्टर मुश्ताक अहमद साहिब ऐं हिते ॿिया जेके जॻह जी रंग रचायो आहे ऐं मोहतरम मुमताज़ खुशबू साहिब ऐं असांजे सिगा जो सदर मोहतरम आफ्ताब अहमद पवर साहिब ऐं गुलामी पवर साहिब ऐं ॿिया असांजा हिते जेके अदीब शाइर ऐं ॾाढो जेको असांखे वञ मोयो असांजे साईं गुलज़ार अहमद शाह साहिब तमामु इनकलाबी जेको आहे शइ पढ़ी ॾाढो मुतासिर कयो काफ़ी वेंदो कंदी। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां जस थो ॾियां मुमताज़ साहिब खे पूरी सिंध जे शाइरनि अदीबनि खे नंढे शहर में गॾु कयो ऐं जेके मथे नाला लिखियल आहिनि डॉक्टर कुर्बान जटियाल साईं जे पवर साहिब ऐं ॿिया जेके असांजा उस्ताद श्री हुसैन शाह ऐं जेके जेके तमामु जन हिते पूरी सिंध में सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कई आहे ऐं सिंधियुनि जी ख़िदमत कई आहे। असां हिते जेके बि आहियूं सभई साञा सम्झूं था पाण खे ऐं सिंध जो शौक़ु रखंदड़ पाण खे सम्झूं था त असां सिंध जे लाइ कुझु न कुझु कयूं। सवेल हिकिड़ो किताबु हुयो मां हिते ॾिठो जंहिंमें साईं राशिद नूरानी चयो आहे त असांजे शाइरनि जा 4 नमूना आहिनि। हिकिड़ा त शाइर आहिनि पर सुठा माण्हू न आहिनि। ॿिया जेकॾहिं सुठा माण्हू आहिनि शाइर न आहिनि। टियां उहे आहिनि जेके सुठा माण्हू बि आहिनि शाइर बि आहिनि। चौथा दर्द रखंदड़ शाइर साञा वंदड़ माण्हू आहिनि। सो हाणे अलाह सभिनी चवण त साईं राशिद नूरानी जो तमामु सुठो शाइर अदीब लेखक उस्ताद थी रहियो आहे त इहे शाइरनि जा हुन इहे ॻाल्हियूं ॿुधायूं। हाणे मेन मक़सदु इहो आहे जेको जंहिंजी सदारत में ही कमु थियो आहे ही जेतिरो तव्हां हिन शख़्स जे वेझो पींदो डॉक्टर मुश्ताक जे ही तमामु ऊनो ऐं संजीदा एहसास माण्हू अथव। मां हिन सां 2006 खां वठी लॻभॻि आहियां ऐं असांजो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो बि जो सदर थी रहियो आहे। जॾहिं हिन सां चर्चा थींदी हुई सिंध जे बारे में या उत्तम जे बारे में त ही काफ़ी कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुयो त जेके हितों जा वॾेरा आहिनि हितों जा जागीरदार आहिनि उहे असां साॻे वॾनि माण्हुनि खे कोन बख़्शींदा जेकॾहिं असां हिननि जे लाइ कुझु को बि हथियार खणी बीहंदासीं शाइरी जो या इनकलाब जो या को शइ जो। इन्ही मां साबित थियो जेके असांजा साॻे वॾा माण्हू आहिनि या त हिननि जागीरदारनि वॾेरनि सियासी माण्हू ऐं हिननि नुमाइंदनि जे लाइ पंहिंजो कफन ॿधी निकिरी पवनि तॾहिं पोइ हिते इनकलाब ईंदो। पर मां हिन प्लेटफॉर्म मां सभिनी साथियुनि खे इहो चवंदुसि त इल्म जो हथियार खणो पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे औलाद खे इल्म जे हथियार सां संभालियो तॾहिं असां कुझु न कुझु करे सघंदासीं तॾहिं असां कुझु अॻिते वधंदासीं तॾहिं हिननि वॾेरनि खे जागीरदारनि खे जेको हिते असांजो ही गुलज़ार शाह करीनो त इहे फ़रिश्ता मलाइक ॿिन्ही खां अचनि था उहे ई था हिन मुल्क खे हलाइनि पर इहे अञा गुलाम आहिनि।
बाहर बैठो अञा तक तूं बाहर बैठो आहीं जेके हिन खे माण्हुनि खे हलाए पियूं हींअर पूरी सिंध जा वॾेरा सभु गॾु थी असांजी हिकिड़ी पीपल्स पार्टी में गॾु थिया आहिनि छाकाणि उहे सभु तक़रीबन 99 से चोर अचे गॾु थिया आहिनि हाणे इहे चोर गॾु थियण चवनि था त अचो त गॾिजी चोरी कयूं ऐं लुटियूं ऐं खाऊं घुरियूं उन में साॼे वक़्तु शाइरनि अदीबनि लेखकनि समाजी तंज़ीम जो फ़र्क़ु आहे त हू हर इन ॻाल्हि खे मज़ामत कनि जिथे का ॻाल्हि अचे मज़ामत साथ सलामत सिका सलामत सिंध सलामत तुंहिंजी महिरबानी